पीपल्स नेशनल असेंबली में अंग सिंपल आहे, सभिनी खे ख़बर हूंदी त 172 खपनि। अपोज़िशन क्लेम करे थी असां वटि 172 खां सवाइ वधीक अंग आहे। 100 को चए थो 202 आहे, को चए थो 190+ आहे, जेको बि फिगर अथनि। पंजाब असेंबली में जेको हिननि खे खपनि वोट बोज़दार हुकूमत ॾाइण लाइ, उहो तक़रीबन 7.5 वोट, यानी 8 वोट 9 वोट खपनि। क़ौमी असेंबली में बि खपनि 8-9 वोट। सो ॿिन्ही हंधनि ते अंग 8-9 MNA खपनि, 9 MNA खपनि। हुते 7-8 MPA खपनि पंजाब में, त ॿई हुकूमतूं फ़ारिग थी वेंदियूं। हिन में इतिहादी यादि आउं चवंदुसि त इतिहादी पंहिंजी जाइ ते हूंदा, क्यू लीग MQ, पर ख़ुदि जेको PTI जे अंदरि आहे, गेम उते आहे। ऐं उहो पाण खे ॿिली थेले मां ॿाहिरि अची वई। जहांगीर तरीन ग्रुप कया पे, कल अलीम ख़ान बि अची हुननि सां मिली वरितो। पर अॼु ही जेका प्रेस कॉन्फ्रेंस आसिफ़ ज़रदारी, मौलाना फज़ल रहमान ऐं शहबाज शरीफ़ कई, उनखां फ़ौरन बाद जेका प्रेस कॉन्फ्रेंस उहा अहम हुई, लेकिन हुनखां वधीक अहम आउं सम्झां थो जेका अॼोके ॾींहं जी अहम तरीन हिकिड़ो रिक्विज़िशन मूव थी वई, इहा अहम ख़बर हुई अॼोके ॾींहं जी। पर ओतिरी आउं अहमियत हिन ख़बर खे ॾियां थो त जहांगीर तरीन ग्रुप इहो वाज़े ऐलान कयो त माइनस बोज़दार खां सवाइ ॻाल्हियूं नथियूं थी सघनि। यानी इमरान ख़ान पहिरीं त बोज़दार खे फ़ारिग करे पंजाब मां, पोइ ॻाल्हियूं थींदियूं, पोइ बि इहो न आहे त ॻाल्हियूं कामयाबु थी वञनि। माना हीअ थींदो आहे प्री कंडीशन, यानी तव्हां मशरूत ॻाल्हियुनि जी आछ कई आहे अॼु जहांगीर तरीन ग्रुप। ऐं मशरूत छा सां कयो अथनि त चीफ मिनिस्टर, मुल्क जे वॾे वॾे सूबे जे चीफ मिनिस्टर जेको इमरान ख़ान जो वसीम अकरम हो सियासी, उहो चवंदा उनखे हटायो त ॻाल्हियूं शुरू कंदासीं। सुबुह जो ॿिनि पहिरियों जो बोज़दार साहिबु इमरान ख़ान सां मिलियो। हाणे जेको अंदरूनी कहाणी अलाए कीअं निकिरी अचे थी, ॿ माण्हू ॻाल्हाइनि था, पोइ पाणे लीक कंदा हूंदा मीडिया में, त अंदरूनी कहाणी जेका सो कॉल्ड ॿाहिरि निकिती उहा इहा हुई त बोज़दार साहिबु चयो त बाबा आउं इस्तीफ़ा ॾेई छॾियां थो, पर ॾिसो अलीम ख़ान ग्रुप खे आणण खां बहितरु थींदो तव्हां परवेज़ इलाही खे ॾेई छॾियो, अलिफ़ करियो बे कयो। ऐं बकौल ज़रियनि जी ख़बर जे त इमरान ख़ान चयो न तव्हां कंटिन्यू कयो एज़ चीफ मिनिस्टर, इस्तीफ़ा ॾियण सां फ़ाइदो न आहे। हाणे मूंखे सम्झायो, हुनखां पोइ यानी इहो ख़बरूं हलियूं, मुंहिंजी तरदीद न आई। उनखां पोइ जहांगीर तरीन चयो त बोज़दार खे हटाइण खां सवाइ त ॻाल्हियूं शुरू न थींदियूं। यानी जेको इमरान इस्माइल, गवर्नर सिंध ऐं गवर्नर पंजाब, ही सभु कोशिशि करे रहिया, गवर्नर KP, त के सूरत जहांगीर तरीन ग्रुप या अलीम ख़ान खे, ख़ासि तरह जहांगीर तरीन ग्रुप, छाकाणि अलीम ख़ान हाणे कल्ह त शामिलु थी वियो आहे उनमें, उनखे राज़ी कजे। उन त मीडिया में अची चई छॾियो बोज़दार हटायो त ॻाल्हियूं कयूं। अच्छा, हाणे इमरान ख़ान चए थो बोज़दार न हटंदो, त आउं सम्झां थो स्टेलमेट थी वियो न। अञा आहिनि 14 ऐं 7 21-22 ॾींहं आहिनि, लेकिन ॻाल्हि अॼोके ॾींहं में 8 मार्च ते उथंदे ई स्टेलमेट थी वियो आहे गवर्नमेंट लाइ, इमरान ख़ान लाइ। ही हिकिड़ी स्टेलमेट पोज़ीशन आहे। अञा ख़ैर 21 ॾींहं आहिनि, लेकिन छो सिंपल ॻाल्हि आहे त अगरि बोज़दार खे नथो हटाए इमरान ख़ान, जीअं अॼु चयो अथसि, त जहांगीर तरीन ग्रुप राज़ी नथो थिए। जहांगीर तरीन ग्रुप राज़ी नथो थिए त मरे जेके चए सफ़ा घटि में घटि बि 10 MPA त हुन सां गॾु हूंदा। उर्दू में मरे से मरा 10 MPA त हूंदा। अलीम ख़ान खां 2 टे हूंदा, 10-12 त पंजाब असेंबली त वई। ठीकु, अच्छा मरे से मरा उहे चवां थो घटि में घटि जहांगीर तरीन ग्रुप वटि 6-7 MNA त हूंदा। त अहिड़ा 2 टे 4 5 त ईअं ही अपोज़िशन लीडर ईअं ॿाहूं छंडींदा त 2 टे MNA किरी पवंदा। सो ॻाल्हि इहा आहे। अच्छा, इमरान ख़ान अगरि बोज़दार खे हटाए छॾे, मिसाल हाणे पाण चऊं त इमरान ख़ान फ्लैक्सिबल थी वियो, इमरान ख़ान चयो ठीकु आहे, ज़िद कहिड़ी आहे, सियासत आहे, काफ़ लीग खे ॾेई था छॾियूं। काफ़ लीग खे अलीम ख़ान ऐं वरी जहांगीर तरीन छो मञनि? काफ़ लीग नथी मञे अलीम ख़ान खे। अचूं था त न अञा पार्टी जे अंदरि गेम पई थिए। फ़िलहाल पाण क्यू लीग खे ॿाहिरि था रखूं। इमरान ख़ान चए अच्छा बाबा पार्टी में इख़्तिलाफ़ आहे, पार्टी आहे, जमहूरियत आहे, फलाणा ढमकाणा, बोज़दार हटायूं था। हाणे कंहिंखे करे? हाणे अगरि अलीम ख़ान ग्रुप खे करे, अच्छा ज़ाहिरी तरह अलीम ख़ान शामिलु थी वियो आहे जहांगीर तरीन ग्रुप में, पर ही भाई ॿई जहाज़ वारा आहिनि। अलीम ख़ान बि सुञो कोन्हे। जहांगीर तरीन जो जहाज़ आहे, अहिड़ो अलीम ख़ान जो जहाज़ आहे। उहो सिंबॉलिकली त कल्ह वञी मिलियो हो,
लेकिन हू चवंदो त अच्छा पोइ मूंखे ॾियो त जहांगीर तरीन वारा चवंदा हिन खे छो था ॾियो पोइ हिन ग्रुप जे ग्रुप जे अंदरि ग्रुप आहे जी हा अच्छा मञी वठूं हिकिड़े मिंट लाइ मञी वठूं त इमरान ख़ान राज़ी थी वियो बोज़ार खे हटाइण लाइ ऐं जहांगीर तरीन ऐं अलीम ख़ान राज़ी थी विया हिकिड़े नाले ते जेको PTI जो न हाणे हिन ग्रुप जो आहे जहांगीर तरीन ग्रुप मिस्टर एक्स को राज़ी थी वियो इमरान ख़ान हाणे मिस्टर एक्स जॾहिं चीफ मिनिस्टर पंजाब वेहंदो तो इमरान ख़ान जी ॿुधंदो जहांगीर तरीन जी न ॿुधंदो इमरान ख़ान सिंपल एज दैट या त मतिलबु इमरान ख़ान लाइ त ॿिनी सूरतनि में हुकूमत वई जी हा ठीकु आहे अच्छा सो पार्टी जे अंदरि यानी ॾिसो न पोइ त इहा मञी वठे त तहरीक इंसाफ़ दरअसल पंजाब में हिकिड़ी तहरीक इंसाफ़ अॻियां JT जी हा मौजूदु आहे जहांगीर तरीन लिखिबो आहे न पार्टी जे मुस्लिम लीग Q मुस्लिम लीग N ईअं तहरीक इंसाफ़ JT मतिलबु जहांगीर तरीन त हुनजो चीफ मिनिस्टर अची वेंदो त इमरान ख़ान खे छा मिलियो ऐं पोइ उहो अगरि JT जो माण्हू अची वियो पंजाब जो चीफ मिनिस्टर महीने खां पोइ वरी क़ौमी असेंबली में ठका थी सो इहा गेम नथी ठहे जी हा अच्छा अगरि कोशिशि करे इमरान ख़ान त बाबा हलो Q लीग वारनि खे राज़ी अच्छा इहो थियो हा अञा हिते ॻाल्हि ॿी आहे मञी वठो त JT जो माण्हू आणण लाइ इमरान ख़ान तयारु बि थी वियो जहांगीर तरीन जो अलीम ख़ान बि राज़ी थी वियो सभु कुझु थी वियो परवेज़ इलाही नाराज़ थी वेंदो जी हा काफ़ी भई चीफ मिनिस्ट्री हटाइणी आहे त मूंखे ॾियो ज़ाहिर आहे आउं अपोज़िशन वटि वञा थो ज़ाहिर। वरी हू पंहिंजा 10 MP खणी अपोज़िशन वटि हलियो ईंदो वरी अपोज़िशन जो कमु थी वियो जी हा सो एक को मनाओ तो दूजा रूठ जाता है जी हा वाली सिचुएशन थी जी हा अच्छा अगर Q लीग के ॾियनि था त ही नाराज़ थी सो आई थिंक फॉर इमरान ख़ान अॼु जेका सिचुएशन 8 मार्च ते आहे ही स्टेलमेट आहे मतिलबु हुनजे एंगल खां हुन वटि हाणे मूव ई न आहे चेस में थींदो आहे न हिकिड़ो त स्टेलमेट थींदी आहे ॿिन्ही वटि को मूव्स न हुजनि कॾहिं कॾहिं थींदो आहे त हिकिड़े रांदीगर वटि हाणे मात अचे पई हुन वटि को मूव बचे कोन थी जेको प्यादो या जेको बि मोहरो हिलाईंदो उहो हुनजी शइ जो या हुनजी जेका चेकमेट जो रीज़न थी वेंदो जी हा अगरि तव्हां चेस खेॾी आहे त हुन में ईअं थींदो आहे त हिकिड़ो मौक़ो अची वेंदो आहे जी हा चेकमेट उहो ई हूंदो आहे त कथा माण्हू जो को मोहरो ई नथो हिले सो इमरान ख़ान वटि चेस जेका इक़्तिदारी चेस आहे अॼु 8 मार्च ते मूंखे हुन वटि को मोहरो मूव थींदो नज़र नथो अचे ऐं पंजाब नथो लॾे फेडरल में हाणे चवंदा इतिहादी इहा ॾिसो न ॻाल्हि इहा आहे त इतिहादी छा आहिनि मिसाल बाप पार्टी आहे बाप पार्टी सॼी चए थी न असीं इमरान ख़ान सां बीठा आहियूं मतिलबु हुनजी लीडरशिप चए थी उन माठ करे 3-4 महीने अगरि हलिया विया त रुड़ी हिन पासे अची आहे अपोज़िशन आहे ज़रदारी साहिब सां या शहबाज़ शरीफ़ सां मिली आहे उन ते फ्लो क्रॉसिंग बि नथी थिए ख़ामोशी थी वेंदी अहिड़ी ख़ामोशी आहे